लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर प्यार में हुआ परवाना। सुभान अल्लाह। लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना। चावत पाए चित्त में सनू कत्यो जन, चावत पाए चित्त में सनू कत्यो जन, तन जो सराफन दुको ब दाखिल न कयो। मोहब्बत पाए मन में रंडा रोड़ा जन, तन जो सराफन अणतोरियो ही अघाए। मोहब्बत जे मैदान में तू कुड़ी पो काहे, सांगो पंहिंजे सिर जो छड़ लाहूती लाहे। इश्क ना गाहे जंहिंजी ख़बर खादन को। सुभान अल्लाह। दुरूद शरीफ आवाज़ बोलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना। अऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना। लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर प्यार में हुआ परवाना। सुभान अल्लाह। लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना। चावत पाए चित्त में सनू कत्यो जन, चावत पाए चित्त में सनू कत्यो जन, तन जो सराफन दुको ब दाखिल न कयो। मोहब्बत पाए मन में रंडा रोड़ा जन, तन जो सराफन अणतोरियो ही अघाए। मोहब्बत जे मैदान में तू कुड़ी पो काहे, सांगो पंहिंजे सिर जो छड़ लाहूती लाहे। इश्क ना गाहे जंहिंजी ख़बर खादन को। सुभान अल्लाह। दुरूद शरीफ आवाज़ बोलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। मज़हब इस्लाम मोहब्बत जो पैगाम इतरो सुहिणे अंदाज़ में ॾिनो आहे ऐं मोहब्बत जो सबक़ पंहिंजे पेरूकारनि खे एॾो त सुहिणे अंदाज़ में सेखारियो आहे जंहिंजी मिसाल तव्हांखे दुनिया में मिलणु मुश्किल आहे। मज़हब इस्लाम सभ खां पहिरीं ऐं सभ खां वधीक ज़ोर मोहब्बत मथे ॾिए थो। सभ खां फर्स्ट नंबर में मोहब्बत तव्हां पंहिंजे ख़ालिक सां करियो जंहिं पैदा कया है। ॿियो नंबर मोहब्बत उनजे महबूब सां करियो, पोइ उनजे यारनि सां करियो। दुनिया जी तमाम मखलूक सां मोहब्बत करियो। दुनिया जी ज़र्रे ज़र्रे ऐं दुनिया जे तुनके तुनके सां मोहब्बत करियो। जहिड़े नमूने मोहब्बत करण जो सिस्टम उसूल आफ़ाक़ी आहे उन नमूने मोहब्बत इश्क मुवद्दत ये कहिड़ियूं चीज़ूं आहिनि इंशाअल्लाह आउं सम्झाइण जी कोशिशि करियां थो। तव्हां हिकिड़ो दफ़ो वरी दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। मोहब्बत उनखे चइजे जो कंहिंखे
दिल से चाहण, दिल में कंहिंजे लाइ जगह बनाइण, इन जो नालो मुहब्बत है। ऐं इहा मुहब्बत जॾहिं वधे थी, मुहब्बत जॾहिं वधियो वञे, जॾहिं उनजो लेवल मथे थिए थो त उनखे इश्क चइजे। मुहब्बत जॾहिं वधी वञे थी, मुहब्बत जॾहिं वधियो वञे थी त उनजो नालो इश्क आहे। ऐं इश्क, इश्क जो पोइ बेशुमार मंज़िलूं आहिनि। इश्क जे अंदरि जेको चाहण वारो आहे, उहो पहिरीं पंहिंजे ख़ातिर महबूब खे चाहींदो आहे, ऐं तंहिंखां पोइ ॿी मंज़िल आहे महबूब खे महबूब जे ख़ातिर चाहींदो। ऐं पोइ महबूब ख़ुदि बि जॾहिं उन आशिक़ खे चाहींदो आहे त पोइ ई आपसी चाहण जेको आहे ई वधी ऐं आशिक़ जी फनाइयत बणिजी वञे थी। आशिक़ फना थियो वञे थो, सिर्फ़ु महबूब जो नालो रहे। बहरहाल इहे ॻाल्हियूं इंशाअल्लाह आउं सम्झाइण जी पंहिंजे हिसाब सां कोशिशि कंदुसि। तव्हां हिकिड़ो दफ़ो वरी दुरूशी पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। इन मुहब्बत जो सबक ऐं दर्स असांखे अल्लाह जे सभ खां पहिरीं अंबियाए किराम हिन मखलूक खे मुहब्बत जो सबक पढ़ायो। ऐं उन्ही मंझ आख़िरी अल्लाह जो हबीब, असां सभिनि जो आका जनाबे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिन मखलूक ऐं पंहिंजे मञण वारनि खे मुहब्बत जो दर्स ॾिनो, मुहब्बत जो सबक पढ़ायो। ऐं उहो मुहब्बत उनखे एतिरो अहम करार ॾिनो वियो, अहम करार ॾिनो वियो कि ईमान जो हिसो बि मुहब्बत। ईमान जेको इस्लाम में बुनियादी हैसियत रखे थो, मज़हब इस्लाम जे अंदरि जेको बुनियादी हैसियत रखे थो ईमान आहे, यानी रांग। ईमान बि टिके मुहब्बत मथे थो, जेकॾहिं मुहब्बत न आहे त ईमान बेकार। कॾहिं डॉक्टर इकबाल क्यों ना, तो मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। घर इसमें हो खामी तो सब कुछ नामुकम्मल है। बेशक यह मोहब्बत इस्लाम ईमान खां पोइ जेके इस्लाम जा अरकान आहिनि, नमाज, रोज़ो, ज़कात, हज, इन्ही तमामी जे अंदर ईमान खां पोइ, कलमे खां पोइ इन्ही तमामी जे अंदर इन्ही जी बि मोहब्बत जेको आहे सो लाज़िमी जुज़ है। नमाज में भी मोहब्बत हुअण ज़रूरी है, ज़कात ॾियण में भी मोहब्बत हुअण ज़रूरी है, रोज़े रखण में भी मोहब्बत जो हिस्सो है, हज करण वेंदे त बि मोहब्बत जो हिस्सो है। इन्ही मज़ा इस्लाम जे चइनी पुठले रुकन मज़ा, पंजो रुकन कलमो है, चइनी पुठले रुकन मज़ा। जेकॾहिं मोहब्बत खे कंहिं बि रुकन मां छेके ॿाहिरि कढबी, ताणे ॿाहिरि कढबी, तो उहो रुकन गणबो ई कोन इस्लाम, वो पिलर ही कोन रहियो इस्लाम। ये पंज पिलर आहिनि इस्लाम जी छत जा पंज पिलर आहिनि। बुनियाद कलमो है, मुझे चार पिलर आहिनि, नमाज, रोज़ो, हज ऐं ज़कात। ये चार पिलर आहिनि। इन चइनी पिलरनि मज़ा मोहब्बत खे जेकॾहिं ॿाहिरि कढी, कंहिं मज़ा बि मोहब्बत खे ॿाहिरि कढी, तो उहो पिलर रही पवंदो। मोहब्बत ई मेन आहे। जहिड़े नमूने पिलर जे अंदरि सरिया हुजनि था, पिलर जे अंदरि सरिया हुजनि था, सीमेंट ऐं कांक्रीट उनखे घेरियल हुजे थी। उहो सरिया जेकॾहिं हटायो, सिर्फ़ु सीमेंट जो पिलर करियो, तो पिलर कोन झलींदो, रही पवंदो। इहो मोहब्बत हर पिलर जे अंदरि, यानी वो नमाज वारो खंभ हुजे,
ज़कात वारो हुजे, रोज़े वारो हुजे या हज वारो हुजे, चइनी जे अंदरि मुहबत ज़रूरी आहे। इन ई ॻाल्हि खे शाह साहब फरमायो त चावत पाए चित्त में सन्हू कतियो जन तन जो सराफन दुको बि दाख़िल न कयो। ई नमाज़ ॾांहुं इशारो जे दिल जे अंदरि मुहबत जो ज़रड़ो न आहे, दिल मुहबत खां ख़ाली आहे ऐं पोइ भले सजदा सॼी उमिरि पियो ॾे, रुकू भले सॼी उमिरि पियो करे, मथो घसाए छॾे, चावत पाए चित्त में सन्हू कतियो जन तन जो सराफन दुको बि दाख़िल न कयो, हिकिड़ो मासो बि क़बूल कोन थींदो। ऐं मुहबत पाए मन में रंढा रोड़िया जन, नमाज़ पढ़जे, नमाज़ अचे नथी, बाबा जीअं पढ़े मथो अल्लाह जी बारगाह में झुकाए, मथो रब जी बारगाह में झुकाए जीअं पढ़े, नथी अचे त का ॻाल्हि कोन्हे, तुंहिंजो जिस्म त वरे थो, नथो वरे, जे नथो वरे त इशारनि सां पढ़, पर पढ़ण जे लाइ शर्त पहिरियों इहो आहे, ईमान सां गॾु मुहबत हुअणु ज़रूरी आहे। जेकॾहिं मुहबत आहे त पोइ मुहबत पाए मन में रंढा रोड़िया जन तन जो सराफन अणतोरियो अघाए छॾ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहुत खूब। जेकॾहिं तूं मुहबत तुंहिंजी नमाज़ सां गॾु आहे, तुंहिंजी नमाज़ सां गॾु सिर्फ़ु मुहबत आहे ईमान सां गॾु, त पोइ जेकॾहिं मुहबत आहे त पोइ ईअं कोन ॾिसबो सजदो कहिड़े नमूने जो आहे, रुकू कहिड़े नमूने जो आहे, क़याम कहिड़े नमूने जो आहे। मुहबत हुअणु ज़रूरी आहे, इश्क हुअणु ज़रूरी आहे। जेकॾहिं इश्क आहे, मुहबत आहे त पोइ रब तबारक व तआला जल शानहू तूं अञा नमाज़ जो इरादो करी थो ऐं तुंहिंजे अमलनामे में नमाज़ लिखजी वई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो मुहबत आहे। इस्लाम मज़हब इस्लाम जहिड़े नमूने मुहबत जो दर्स ॾिनो आहे, पूरी दुनिया खे जेको मुहबत जो जाम पीआरियो आहे, ही मज़हब इस्लाम तलवार जे ज़ोर से नाहे फैलियो, मज़हब इस्लाम बंदूक जी गोली मथे नाहे फैलियो, मज़हब इस्लाम पूरी दुनिया जे अंदरि आतंकवाद सां मज़हब इस्लाम खे बढ़ावो नाहे मिलियो, दहशतगर्दी सां मज़हब इस्लाम खे को बि ताक़त नाहे मिली, बदनामी ऐं हर तरह से रुसवाई ऐं हर तरह से जो ख्वारिज मिली ऐं दहशतगर्दी करण वारा, आतंकवाद फैलाइण वारा, माण्हुनि खे तकलीफ़ूं ॾियण वारा, ॾुख पुॼाइण वारा, ॿिए खे रंजाइण वारा, दिलि ॾुखाइण वारा, इन सभिनी जो मज़हब इस्लाम से कोई दूर तक वास्तो न आहे। मज़हब खे पढ़ो। इस्लाम जंहिंजो नालो ई सलामती आहे, इस्लाम जी माना ई सलामती आहे, यानी सलामती वारो मज़हब। जंहिंजी सलामती खे छा खे चइजे? जेकॾहिं अॼु असीं चऊं हिन असांजे तंबू जे अंदरि सलामती आहे, असांजे तंबू जे अंदरि सलामती आहे, इन जो मतिलबु हिन तंबू जे अंदरि कावड़ न आहे, इन जो मतिलबु हिन तंबू जे अंदरि बग़ावत न आहे, इन जो मतिलबु हिन तंबू जे अंदरि बेजा लालच न आहे, इन जो मतिलबु हिन तंबू जे अंदरि हसद न आहे, हिन तंबू जे अंदरि बुग़्ज़ न आहे, हिन तंबू जे अंदरि तकब्बुर न आहे, हिन तंबू जे अंदरि तमाम जेके बि सलामती खे चीज़ूं फैज़ पुॼाइनि थियूं, उन में जा हिकिड़ी बि शइ हिन तंबू जे अंदरि न आहे, तॾहिं असीं चई सघूं था त ही तंबू सलामती वारो आहे। मज़हबी इस्लाम जी माना ई सलामती आहे, माना ई मुहबत आहे। ऐं सलामती खे जेकॾहिं ॾिठो वञे त सलामती मथे जेकॾहिं अवां गौर कंदा, सलामती मथे, त इहो मुहबत जो शायदि ॿियो नालो आहे। छो त सलामती तॾहिं हूंदी जॾहिं मुहबत हूंदी। जेकॾहिं मुहबत न हूंदी, पाण में नफ़रत हूंदी, त सलामती रही सघंदी? सलामती रहंदी? जेकॾहिं घर में नफ़रत आहे त पोइ सलाम आहे, घर सलामत आहे? न, घर में का बि सलामती न आहे। जेकॾहिं घर में तमामु फर्द जेतिरा बि रहनि था, उहे आपस में मुहबत कनि था, मुहबत से उथियनि वेहनि था, मुहबत से हिकिड़े ॿिए खे पेश अचनि था, हर मुआमले में पाण में मुहबत कनि था, त पोइ यकीन सम्झो घर सलामती वारो। ऐं जेकॾहिं मुहबत मंझि का बि ठेस पुगी त सलामती न आहे। हिन मज़हब जो नालो ई सलामती वारो मज़हब आहे। इन में जेको बि मुहबत खे ठेस पुॼाए या किथे बि को गुस्से जो इज़हार करे या कंहिंखे तकलीफ़ पुॼाए, कंहिंजी दिलि खे आज़ार ॾे, त उहो मज़हब खां सम्झो ॿाहिरि पियो वञे, मज़हब इस्लाम खां ॿाहिरि पियो वञे। इहो मज़हब दुनिया जे अंदरि मज़हब इस्लाम जहिड़े नमूने
मुहब्बत जो जाम पीआरे ऐं पूरी दुनिया खे पंहिंजो पैरोकार बनायो आहे उन जो मिसाल अॼु बि दुनिया किथे बि पेश नथी करे सघे। बेशक सुभान अॼु अल्लाह। तक अहिड़ी कोई दुनिया जे अंदरि तहरीक न आहे चली, अहिड़ी कोई बि जेको दुनिया जे अंदरि को गिरोह न आहे हलियो जंहिं इन नमूने मुहब्बत जो दर्स ॾेई पंहिंजो दायरो वधायो हुए। मुहब्बत जो दर्स, मुहब्बत जो सबक सभ खां पहिरीं जंहिं पढ़ायो ऐं जेको अॼु तक पढ़ाइनि पिया ऐं जेको ज़बरदस्त जंहिं रोल मुहब्बत जो सबक पढ़ाइण में अदा कयो आहे उन खे असीं चऊं था अल्लाह जा वली औलिया किराम। अल्लाह जा वली पंहिंजनि सां त मुहब्बत कनि था, पंहिंजनि सां त मुहब्बत कनि था पर परावनि सां बि मुहब्बत कनि था। वाह सुभान अल्लाह। उन हमेशा पूरी दुनिया खे, पंहिंजनि खे, दुश्मननि खे ऐं कंहिंखे बि मुहब्बत जा जाम पीआरिया, सुभान अल्लाह। मुहब्बत सां दुश्मन सां बि मुहब्बत कई। ख्वाजा गरीब नवाज़ जॾहिं अजमेर में हुआ ऐं उते जा जेके गरीब नवाज़ जा दुश्मन हुआ उहो गरीब नवाज़ जी जेका मुहब्बत जो जाम गरीब नवाज़ मखलूक खे पीआरियो थे उन में जा तंग अची चुका कि जेको मुहब्बत नथो चाहे उहो त तंग ईंदो। गरीब नवाज़ लगातार उनजी सोहबत में झुको वञे, जहिड़ो बि वञे उनखे मुहब्बत जो जाम पीआरे छॾीनि ऐं ॿाहिरि निकिरण खां पोइ बसि उहो ज नारा हाणे ॿी ॻाल्हि ई निकिरे। इन खां तंग अची विया उन वक़्त जा आतंकवादी ऐं दहशतगर्द तंग अची विया हिनखे हटाइणो रस्ते में ॼण हीअ असांखे आतंकवाद नथो फैलाइण ॾे, हीअ असांखे दहशतगर्दी नथो करण ॾे त हिनखे हितां खां हटायो वञे। हीअ त मुहब्बत जो दर्स ॾे थो। हिकिड़े कंहिंखे लालच में आणे उनखे खंजर ज़हर में पीआरे ॾिनो वियो। हीअ तोखे खंजर ज़हर में पीआरे ॾियूं था। उनखे पहिरीं अच्छे नमूने ट्रेनिंग ॾेई उनखे खंजर ज़हर में पीआरे ॾिनो वियो ऐं चयो वियो वञ हिन फ़क़ीर जो तूं कमु करे आ जंहिंखे मुइनुद्दीन चूं था त पोइ तूं जेकी घुरंदे हता के तोखे सम्झी जो तुंहिंजूं पीढ़ियूं खे न खुटंदो कोन, एतिरो तोखे ॾियो, एतिरो तोखे सभु कुझु ॾेई छॾियो, हमेशह जे लाइ माला माल थी वेंदा हलियो। बसि इहो हिकिड़ो मामूली कमु करे आ फ़क़ीर जो मथो लायासीं, मुइनुद्दीन खे मारियासीं ऐं मुइनुद्दीन खे क़तल करणु कोई वॾी ॻाल्हि कोन्हे। उते न गार्ड आहिनि, न कोई जेको सो कमांडोस जो घेरो रुमंदा आहे, न कोई हिफ़ाज़ती दस्तो आहे, न सिक्योरिटी आहे, न CID आहिनि, न को ॿिया आहिनि, को बि तोखे रोकण वारो कोन्हे। फ़क़ीर वेठा आहिनि मुसल्ला तस्बीह हुन ॿी का शइ कोन्हे, मुसल्ला ऐं पाणी वारा लोटा बदन आहिनि, ॿियो कोई शइ कोन्हे। आराम से तूं कमु करे सघे थो, कोई तोखे रोकींदो कोन्हे। हू चए ठीकु आहे त आसान कमु करे था। वियो उते वियो त हज़रत गरीब नवाज़ सां गॾु 15-17 ॼणा ॿिया जेके ख़ादिम हुआ उहे वेठा हुआ, फ़क़ीर फ़ोकरा। गरीब नवाज़ वेठो हू बाक़ाइदे सलाम करे सुहिणे नमूने मोहब्बत सां, नकली मोहब्बत, मुहब्बत वॾो कमु करे थी दुनिया में। जेकॾहिं अव्हांखे दुश्मन खे बि मारणो आहे त मुहब्बत सां मारे हू मरी वेंदो आसानी सां। अॼुकल्ह वॾा वॾा जेके ख़तरनाक आहिनि उहे बि मुहब्बत जो हथियार इस्तेमालु कनि था। नकली मुहब्बत आहे उहा असली मुहब्बत न आहे। असली मुहब्बत अल्लाह वारे दुनिया में अदा पेश कई आहे। गरीब नवाज़ जी दरबार में उहो आयो, मुंहिंजी ॻाल्हि त सम्झो पिया न। नकली मोहब्बत खणी आयो, नकली मोहब्बत से पेश आयो, हीअं करे वेठो। गरीब नवाज़ हिकिड़े ख़ादिम खे चयो बाबा अॼु काठियूं पाण वटि कोन्हे, सियारो आहे, लकड़ियूं खपंदियूं, पाणी गरम करण लाइ वञो करेसि। 2 ॼणा हेॾा रवाना थिया। अबा अवां 2 ॼणा पाणी वठी अचो, अबा अवां 2 ॼणा फलाणो कमु वञो। ईअं करे जेको ख़ादिम उते वेठा हुआ उन खे फौरन रवाना कया गरीब नवाज़। सभिनी खे रवाना करे लाथा। हाणे गरीब नवाज़ हू जेको क़तल करण आयो 2 ॼणा रहिया, ॿियो को बि उते न आहे, सिर्फ़ु 2 ॼणा रहिया। थोड़ी देर वेहण खां पोइ गरीब नवाज़ चयो हाणे तूं तुम्हारो कमु कर, मूं सभिनी खे ॿाहिरि मोकिले छॾिया। गरीब नवाज़ फरमायो हाणे तूं तुम्हारो कमु कर। हैरान थी वियो, मुंहिंजे मक़सद खे त सम्झी वियो ई फ़क़ीर, हिनखे ख़बर आहे। वीचारा परेशान थी हुनजो पसीनो थियण लॻो। गरीब नवाज़ फरमायो घबराई छो थो, मूं वटि कोई हथियार न आहे, ऐं अकेलो ई। हाणे मुंहिंजा ख़ादिम पिया विया,
कोई हिते ना आहे तूं तुंहिंजो कमु कर आऊं ईअं चाहियां थो तुंहिंजो भलो थींदो वए त पोइ मुंहिंजी जान कोई शइ न आहे मुंहिंजी जान कोई क़ीमत नथी रखे मामूली आहे जेकॾहिं तुंहिंजो भलो थींदो वए त पोइ वाह तूं कर वीचारे हुनजी अखियुनि में जा पाणी अची हलियो हू परेशान थी ॾकी पेरनि ते किरी पियो जे ग़रीब नवाज़ मूंखे माफ़ कर आऊं यकीनन इन ई इरादे सां आयो हुउसि ऐं खंजर कढी अॻ में रखी जे ग़रीब नवाज़ हाणे ही खंजर तूं मूंखे हणी छॾ मुंहिंजो खून तोखे माफ़ आऊं पंहिंजी जान तो मथां कुर्बान करण जे लाइ तयार आहियां ही खंजर तूं मूंखे हणी छॾ आऊं तोखे क़तल करण आयो हुउसि पर मूं जॾहिं तोखे ॾिठो तुंहिंजी हस्ती खे ॾिठो ऐं तुंहिंजी इन जाम मुहबत जे खे ॾिठो त आऊं पंहिंजे पाण खे क़तल करे वेही वञा पेरनि मथे किरी रोई चवे थो ग़रीब नवाज़ ऐं मुइनुद्दीन अॼु तक मूं तोखे हिकिड़ो मामूली फ़क़ीर ॾिठो हो पर तूं सिर्फ़ फ़क़ीर न आहीं तूं मुहबत जा पियाला पियो माण्हुनि खे सुभान अल्लाह हैरान थी पेरनि मथे किरी पियो ग़रीब नवाज़ हुनजे सर मथे शफ़क़त जो हथ रखनि था मुहबत जो हथ रखनि था ऐं हुनखे भाकर विझी सिधो कनि था बाबा आऊं मुंहिंजी तो मथे को बि कावड़ न आहे तूं जेकॾहिं मूंखे क़तल करीं त बि आऊं तो मथे नथो कावड़ ॾाहीं रब जी रज़ा हूंदी त थींदो तो मथे को मुंहिंजो खून न क़तल न मुंहिंजी को कावड़ का शइ न आहे बसि तोखे जेकॾहिं ईअं करिणो आहे त भले कर तुंहिंजो भलो थींदो हुए त ठीकु आहे आऊं राज़ी आहियां हू वीचारो रोई ग़रीब नवाज़ मूंखे माफ़ कर ऐं मुइनुद्दीन मूंखे माफ़ कर आऊं अॼु खां पोइ हमेशह तुंहिंजो ख़ादिम रहंदुसि हमेशह तुंहिंजो ख़ादिम रहंदुसि पर जंहिं इरादे सां आयोसि मूंखे तूं माफ़ कर मूंखे दुनिया नथी खपे मूंखे का बि शइ नथी खपे बसि या मुहबत तुंहिंजी खपे थी या तुंहिंजी मुहबत खपे थी ग़रीब नवाज़ महंदा अल्लाह जे वलीअ महंदा कोई क़तल करण जे लाइ अचे थो कोई जेको आहे सो दुश्मनी करण जे लाइ अचे थो पर जॾहिं अॻ में अचे थो महंदा अचे थो रवैयो ॾिसे थो त पोइ हुनजो दहशतगर्दी वारो इंसान क़तल थियो वञे थो ऐं उहो मुहबत जो पैकर बणिजी ॿाहिरि निकिरे थो सुभान अल्लाह मुहबत जो पैकर बणिजी ॿाहिरि निकिरे थो मुहबत जो दर्स इन जो कसो प्यार जो दर्स इन प्रेम जो सबक इन पूरी दुनिया खे इस्लाम जे मज़हब जे पैरोकारनि अल्लाह जे वलीअ पीआरियो बेशक सुभान अल्लाह हू हमेशह जे लाइ सलामती वारे घर में दाख़िल थियो वञे थो मज़हब इस्लाम क़बूल करे थो ऐं ग़रीब नवाज़ जे ग़ुलामे में शामिल थियो वञे थो जेको क़तल करण आयो हो हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो केॾा हीरा जवाहरात जो ढिग दुनिया जी दौलत दुनिया जो मालो मिल्कत शहनशाही ऐं केॾा फ़क़ीरी हुनखे मुहबत उन फ़क़ीरी में जॾहिं नज़र आई त उन दुनिया खे क़ुर्बान करे छॾियो ऐं उन मुहबत वारो रस्तो वरितई इन नमूने अल्लाह वारनि पूरी दुनिया खे मुहबत जो जाम पीआरियो दुरूद शरीफ़ पढ़ो तकबीर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन मादिनिल जूद वल करम अलैहि व बारिक व सल्लिम सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह सलातन व सलामन अलैका या हबीब अल्लाह कुरान शरीफ़ जी हिकिड़ी आयत करीमा तिलावत कई मूंखे उन बारे में ॻाल्हाइणो आहे पर कारी मोहम्मद जावेद जो जेको गज़ल ऐं मौलूद शरीफ़ इन मौलूद शरीफ़ सिंधी शौरा ऐं सिंधी जेको शाइर पंहिंजा बुज़ुर्ग थी लंघिया आहिनि उन इश्क जी अहिड़े नमूने तर्जुमानी कई आहे इन सची मुहबत जी अहिड़े नमूने जेको तर्जुमानी कई आहे हू अॼु बि जेकॾहिं सुहिणे नमूने को ॿुधे सम्झी ॿुधे त पोइ उनजी दिलि खे तार लॻी वेंदी ये गज़ल में चयो न लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना ई मुहबत जॾहिं वधे थी त इश्क हिन जो नालो थियो वञे थो ऐं इश्क खां अॻिते निकिरे थी त उनखे जुनून थियो वञे जुनून चइजे थो हू पंहिंजे पाण खे फिदा करे वेही रहे थो उनखे जुनून चइजे थो जुनून माना दीवानो हू पोइ दीवानो थियो वञे थो ई सची मुहबत जी आऊं ॻाल्हि करण वियो आहियां दुनिया जी मुहबत न दुनिया जे माल मिल्कत जी मुहबत न दुनिया जी कूड़ी मुहबत न दुनिया वारी लालची मुहबत न दुनिया जी मजाज़ी ऐं बेकार गुनाह वारी मुहबत न सची ऐं हक़ीक़ी मुहबत जेको अल्लाह वारनि से ऐं अल्लाह से कजे थी उन मुहबत जी आऊं ॻाल्हि करण वियो आहियां उन प्यार जी आऊं ॻाल्हि करण वियो आहियां कंहिंसां प्यार करियो कंहिंसां मुहबत करियो पर सिर्फ़ अल्लाह जे लाइ अल्लाह जे लाइ अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु लिल्लाह
या ख़ासी संदन खू अल्लाह वारनि जी जेका शाह साहब खू गणाई आहिनि मोहब्बत जो जेको आदत गणाई आहे ऐं अल्लाह जे महबूब जी फरमान जी रोशनी में उहा इहा आहे अल्लाह जो वली चए हुनखे जेको कंहिंसां मोहब्बत करे त अल्लाह जे लाइ ऐं कंहिंसां बुग़्ज़ रखे त अल्लाह जे लाइ बेशक इहा सच्ची मोहब्बत है। अल्लाह जो कलाम फरमाए थो अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। बेशक नमाज कायम करियो ज़कात अदा करियो ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू करियो। मज़हब इस्लाम जो अहम रुकन नमाज आहे ऐं चवां थो को बि रुकन बग़ैर मोहब्बत जे न आहे। इन मथे ॻाल्हि करियां थो हाणे नमाज़ खे असीं ॾिसूं था त नमाज़ मंझि मोहब्बत किथे आहे नमाज़ मंझि बि भला मोहब्बत आहे या न ऐं बग़ैर मोहब्बत जे नमाज़ जो कहिड़ो हाल थिए थो उहो बि ॾिसो। अल्लाह जे कलाम फरमायो नमाज क़ाइम करियो नमाज पढ़णी आहे ईअं बि थी सघे थो नमाज पढ़ो चई सघिजे थो नमाज पढ़ो पर क़ुर हुकुम कयो नमाज क़ाइम करियो। क़ाइम करण जो मतिलबु आउं मामूली लफ़्ज़ मूंखे सम्झाए अॻिते हलां थो। क़ाइम करण जे अंदरि माना जे अंदरि क़ुर शरीफ़ जेको अल्लाह जो कलाम आहे कि इंसान जो कलाम न आहे उन जे हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ जे अंदरि असीं ॻणे नथा सघूं एॾियूं मानाऊं भरियलूं आहिनि एॾा राज़ भरियल आहिनि। रब जे कलाम असांखे हुकुम ॾिनो नमाज़ पढ़ो नमाज़ बचायो नमाज़ जो ध्यानु रखो नमाज़ खे सुहिणे नमूने पढ़ो नमाज़ खे हमेशह हिफ़ाज़त से रखो ई सॼा इन लफ़्ज़ जे अंदरि अची विया क़ाइम करियो। जेकॾहिं अल्लाह जो कलाम फरमाए नमाज़ पढ़ो त सिर्फ़ु पढ़ो पढ़ण खां पोइ को ॻाल्हि कोन्हे पर न क़ुर फरमायो नमाज़ क़ाइम करियो। बेशक ज़ुहर जो वक़्तु थींदो असांखे नमाज़ पढ़णी आहे फजर जी नमाज़ असां पढ़ी छॾी उनखे क़ाइम रखणी आहे पढ़ी त असां छॾी असां उनखे पढ़ी छॾी जेकॾहिं अल्लाह क़बूल कई आहे त असांजी झोली मन जो सवाबु आहे असांजो फर्ज़ अदा थियो ऐं उनजो जेको अजर मिलणो आहे उहो असांजे थेले मंझि आहे असांजी जैब मंझि आहे असांजे जेको दफ़्तर मंझि आहे पर हाणे जेकॾहिं आहे त हिनखे बचाइणो पवंदो। जेकॾहिं जहिड़े नमूने कोई मज़दूरी करे 500 रुपया अॼु कमाए 500 रुपया वठी आयो खीचे मंझि आहिनि इनखे बचाईंदो न त ज़ाया थी वेंदा हा या न राति जो सुतो हूंदो चोर कढी वेंदा या फालतू हलिया वेंदा त बचिया कोन कमाइण खां पोइ बचाइणा आहिनि बचाए मज़दूरी करण जेको मज़दूर वञे थो उहो उते कमाए पोइ पैसा बचाए घणे खणी अचे थो जेकॾहिं उते कमाए ऐं ऐश करे उते फिटाए छॾे या उते फुरिजी वञे त पोइ कहिड़े कम जो त हीउ जेको नमाज़ूं या भला कम असीं करियूं था ही करण सां गॾोगॾु बचाइणा आहिनि ऐं बचाए असली घर जेको क़बर आहे ओतिरे तक वठी वञणा आहिनि। ॻाल्हि सम्झ वञे न मुंहिंजी सिर्फ़ नमाज़ पढ़णी न आहे नमाज़ खे बचाइणो आहे ऐं जॾहिं असां नमाज़ पढ़ी फर्ज़ लथो पोइ कहिड़ी बचाइणी मां केतिरी नमाज़ पढ़ंदासूं 40 साल 50 साल 60 साल 60 साल जंहिंजी उमिरि आहे उन 45 50 साल नमाज़ पढ़ंदो 12 साल खां 13 साल खां बालिग़ थियण खां पोइ नमाज़ फ़र्ज़ थिए थी ऐं तंहिंखां पोइ नमाज़ पढ़णी आहे 72 साल वारो 60 साल नमाज़ पढ़ंदो तो नमाज इहा पंहिंजी 60 साल वारी नमाज पर हिकिड़ो अहिड़ो अल्लाह जो बंदो हो आहे बंदे में तू बि शुमार है जे सिर्फ़ 60 साल न 100 साल न उनजी नमाज पढ़ण जो सॼो जेकॾहिं टाइम मापियो वञे त उलमा फरमाइनि था आलिम फरमाइनि था वॾा इल्म वारा फरमाइनि था 6 करोड़ वरे थिए थो घणा 6 करोड़ वरे उन नमाज केतिरा ॾींहं पढ़ी हुई 6 करोड़ वरे नमाज पढ़ी 6 करोड़ वरे इब्लीस शैतान 6 करोड़ वरे नमाज पढ़ी ऐं 6 करोड़ वारी नमाज हिकिड़े झटके में ख़तम भला काठीअ जो ढिग 10 फुट एॾो 10 फुट जहिड़ो वॾो ढिग हुए उनखे हिकिड़ी तीली ॾियो त बाक़स में वॾो उनखां वॾो ढिग हुए त
खासो बनी सॼी भरोड़ी एॾो ढिघो आहे केॾो बि ढिघो आहे भले आसमान સુધી ढिघ करे जरा तीली हिकिड़ी घणी एक तीली काफ़ी है अल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब बेशक तमाम नेकियूं तू जो केॾियूं बि नेकियूं हुजन उन तमाम नेकियुनि खे हिकिड़ी हसद जी तेली ॿारे सघे थी जलाए सघे थी राख बणाए सघे थी अल्लाह अकबर हसद जेको पाण कयूं हसद हसद ख़बर कहिड़ो आहे हसद पाण कयूं था जेकॾहिं को वीचारो ठाउकड़ी गाॾी में चढ़े वञे पियो हे ॾिठो भरो आहे टांग खिंचाई हसद है कैसे बुग़्ज़ रखणो ये हसद केड़ी भला बुरी है इनखे समझो हसद के पाण कीअं करण नथा समझो हसद चओ था छुटी शइ है पर ये हसद जेकॾहिं आं वटि 100 वरे जी इबादत है त हिकिड़े मिंट जे लाइ कंहिंसे हसद कंदा हिकिड़े चंद सेकंड जे लाइ 30 सेकंड 10 सेकंड वास्ते अगर कंहिंसे हसद करो था ते हेक चिंगारी 60 साल ऐं 100 साल जी इबादत ना ओड़े नमूने बाळे छॾिजे जहिड़े नमूने तीली आग न अल्लाह अकबर अल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब अहिड़े नमूने कोई भी शइ तकब्बुर बुग़्ज़ हसद ई अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जो पूरी इबादत इन से बर्बाद थी वञे थी ऐं इन जे लाइ मज़हब इस्लाम इन्ही बीमारियुनि खां अच्छी तरह से रोकियो आहे कि कंहिंसे तकब्बुर न करियो कंहिंसे हसद न करियो कंहिंसे अदावत ऐं बुग़्ज़ न करियो अदावत करणी आहे कंहिंसे दुश्मनी रखणी आहे त हिकिड़ो सिर्फ़ु उन सां दुश्मनी रखो हिकिड़ो दुश्मन नावा जो भा दुश्मन आहे जो नावा जो पाड़े वारो दुश्मन आहे नावा जे ॻोठ वारो दुश्मन आहे नावा जो साम्हूं जेको लड़े पियो मुखालिफ़ उहो दुश्मन आहे उहो वीचारो मजबूरी में लालच में लड़े छो पियो लड़े कोई भी हुजे दुश्मन अवां जो को बि नाहे दुश्मन सिर्फ़ु हिकिड़ो आहे जेको अवां खे बर्बाद करे पियो ऐं उन जो नालो आहे शैतान बेशक लिल इंसान इन शैतान लिल इंसान अदुव्व मुबीन बेशक शैतान जो इंसान जो खुलो दुश्मन शैतान है बस बेशक वॾे में वॾो दुश्मन शैतान है को बि दुश्मन न आहे ऐं उन 6 करोड़ वारी इबादत कई ऐं उन जी इहा इबादत ख़त्म छो थी तकब्बुर जी मामूली चिंगारी से उन तकब्बुर जी तीली खाई 6 करोड़ वारे जो ढिग इबादत जो हिकिड़े सेकंड में ख़त्म तकब्बुर अज़ाज़ील रा ख्वार करद बज़िंदान लानत गिरफ्तार करद बेशक रब फरमायो सजदो कर वइस कुलना लिल मलाइकत इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लिस अबा वस्तकबर व कान मिनल काफिरीन अबा वस्तकबर इनकार की वस्तकबर तकब्बुर की व कान मिनल काफिरीन इनकार करण वारन में थी वियो दहशत गर्दन में थी वियो आतंकवादियन में थी वियो धुतकार थी वियो तड़जी वियो ऐं क़यामत तक उन मथे लानत ऐं फिटकार जी बरसात वसे पई अल्लाह इबादत वई इज्जत वई फिटकार आई लानत आई सिर्फ कारण कहिड़ो हो तकब्बुर तकब्बुर ऐं अॼु असीं तकब्बुर त पोइ सुहिणे नमूने करियूं था कंहिंसे लड़ूं था कारण कहिड़ो आहे जो मूंखां वॾाई में वधे थो हू मूंखां जेको सो बड़ाई करे थो हू मूंखां अॻिते वधे थो हुन वटि सुठी गाॾी मूं वटि न आहे हुन वटि सुठो बंगलो मूं वटि न आहे हू जेको सुठे नमूने इज़त से जीए थो आउं नथो जियां इन करे ई जेको तकब्बुर बुरी लालच ऐं हसद जेको आहे इन असांखे बर्बाद तबाह करे छॾियो असीं इन हसद इन तकब्बुर ऐं इन बेकार लालच जे करे पंहिंजे भाउ जा बि दुश्मन पंहिंजे पाड़ोसी जा बि दुश्मन पंहिंजे ॻोठ वारे जा बि दुश्मन चाहण वारे जा बि दुश्मन वफ़ादार जा बि दुश्मन ऐं हत्या के ई लालच ऐं इहो हसद ऐं तकब्बुर असांखे पंहिंजे माउ पीउ जा बि दुश्मन करे करे बनाए छॾे थो अल्लाह अकबर बुरी चीज है इन जे लाइ रब तबारक व तआला जल्ल शानहू जेको सभ खां पहिरियों इंसान हो उन फशनबर इंसान असांजे ॾाॾे तमाम इंसाननि जे अबे हज़रत आदम अला नबीना व अलैहि सलातु व सलाम जो पुतलो ठाहे ऐं शैतान इब्लीस जे तकब्बुर कयो उनखे फशनबर तकब्बुर जी सज़ा ॾेई असांखे ई सबक सेखारियो त तकब्बुर जेकॾहिं कोई बि कंदो उनजी सज़ा ही
सज़ा ॾेई पोइ सम्झाए छॾियो कि तकबुर को कंदो त तकबुर जी सज़ा ही आहे। ऐं नमाज़ जंहिंमें झुकणो पवे थो, तूं हथ मथे खणी पंहिंजो तमामु जेको आहे सो लालतूं छॾे, वॾाइयूं छॾे, तमामु बड़ाइयूं छॾे, बुज़ुर्गियूं छॾे, हस्तियूं छॾे, रोब छॾे, जलाल छॾे, वॾेराई छॾे ऐं सिर्फ़ु वॾो अल्लाह खे मञी थो जे अल्लाहु अकबर। उन टाणे सम्झ तो ऐलान करे छॾियो त आऊं तकबुर खां बेज़ार आहियां, तकबुर खां बेज़ार थी ऐं पोइ सिर्फ़ु ई किबरियाई अल्लाह जे लाइ मञे। ऐं तूं जॾहिं मुसल्ले मथे भी ऐं तंहिंखां पोइ नमाज़, तूं जॾहिं नमाज़ अदा करे थो त नमाज़ जो हिकिड़ो हिकिड़ो रुकन तोखे हींअर ई सिखाए थो, तकबुर खां बेज़ार करे थो। रुकू कंदे त रुकू भला झुकंदो तकबुर वारो झुके नथो। ऐं रुकू करण वक़्तु नमाज़ तोखे सेखारे थी त जेकॾहिं मूंखे अदा करणो आहे त तकबुर खां परे थी झुकणो पवंदो। ऐं इन जे नमूने तूं जॾहिं सजदो कंदे त पोइ तोखे उन टाइम नमाज़ पुकारे चवे थी कि तकबुर खां बाज़ अच, पंहिंजे पाण खे ख़ाक में मिला त रब तबारक व तआला जल शानू तोखे आला बनाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहुत आला बनाए। मूं ॻाल्हि कई हुई इबादत खे कोई भी चीज़ ख़त्म करे सघे थी, उनखे बचाइणो पवंदो। हालांकि इहा त ॻाल्हि सम्झ में अचे जे नमाज़ पढ़ण खां पोइ नमाज़ खे बचाइणी बि आहे। पहिरीं त नमाज़ शायदि कलमू आहे पढ़ियो भाई जेको वेठा जमात जी कलमू त पढ़ण कुल आया न। कलमू पढ़ंदा, नमाज़ कुल पढ़ंदा हूंदा, नमाज़ त कुल पढ़ंदा न पाण। जेको कलमो पढ़े थो उनजे लाइ गुमान ईअं आहे, जेको इस्लाम जी हिस्ट्री पढ़े, इस्लाम जी तारीख़ पढ़े, इस्लाम जो दौर अहिड़ो हो जंहिंजे अंदरि ईअं गुमान कयो वेंदो हो जे कलमो पढ़ण वारो को बि बेनमाज़ी कोन हूंदो। जंहिं कलमो पढ़ियो उहो नमाज़ी हूंदो। उहो दौर इस्लाम जो। हाय इस्लाम, तेरे चाहने वाले न रहे, तू जिनका चांद था वो हाले न रहे। वो नमाजी मुसलमान जो नमाज पढ़ंदा हुआ उन्हीं खे न कोई आतंकवादी चवंदो हो, न कोई दहशत गर्द चवंदो हो, न कोई बेकार बुछड़ा चवंदो हो। दुश्मन भी मञींदा हुआ, जेके उन टाणे सख्त वॾा आतंकवादी हुआ अबू जहल जहिड़ा, उहे भी मञींदा हुआ त हे जेके नमाज पढ़नि था, जिन मुहम्मद मथे कलमो भरियो आहे, न ई कूड़ ॻाल्हाईंदा, न तकबुर कंदा, न कंहिंसां ठगी कंदा, न कंहिंसां जेको आहे सो धोखेबाज़ी कंदा, न कंहिंसां कोई कंहिंखे नुक़सान पुॼाईंदा। हाँ, इन्ही खे जेकॾहिं अवां चंचाईंदा, इन्ही खे जेकॾहिं अवां चंचाईंदा त पोइ विया वासी घन जा सनाम भाए सप, विया वासी घन जा सनाम भाए सप, जन जी झड़प हाथी हंधा ही न चुरे। मुसलमान वो मुसलमान थे कि जब मैदान में निकल आए, केसर और किसरा साथ कुचल आए, जहाँ पहुंचे जमीन को आसमां से कर दे ऊंचा, जहाँ ठहरे दरो दीवार का नक्शा बदल आए। समंदर में भी उनकी राहें निकल आए, समंदर में भी उनकी राहें निकल आए, पहाड़ों पर भी उनके फैज के चश्मे उबल आए। असीं कहिड़ी कोठड़ी में हलाए वियासीं? असांखे मुसलमान चवराईंदे अल्लाह जो कसम शर्म हुअणु खपे, शर्म हुअणु खपे। असीं मुसलमान सॾायूं था, मुसलमान सॾायूं था ऐं तकबुर करियूं, मुसलमान सॾायूं था कंहिंसां बुग़्ज़ रखूं, मुसलमान करियूं था कंहिंसां हसद करियूं, मुसलमान थी सॾायूं था ऐं निकमूं कंहिंखे चंचायूं, मुसलमान सॾायूं था ऐं कंहिंसां अदावत रखूं। इस्लाम सलामती वारो मज़हब है। इस्लाम जो हर रुकन अवां खे मोहब्बत सिखारे थो, अवां खे प्यार सिखारे थो, अवां खे जो हर वक्त मोहब्बत जो दर्स दे थो। इस्लाम मुंहिंजी सलामती आहे ऐं मोहब्बत जो सबक़ आहे। असीं जेकॾहिं मुसलमान सॾायूं था, इस्लाम खे फॉलो करियूं था, त पोइ दुनिया खे मोहब्बत जो दर्स त असीं ॾियूं, असीं मोहब्बत जो दुनिया खे दर्स ॾियूं।
ॿियो असांखे केरु सिखाए जे बि अवां मोहब्बत नथा करियो दुरूद शरीफ़ पढ़ो اللهم صل على سيدنا مولانا محمد معدن الجود والكرم وآله وبارك وسلم صلاة وسلاما عليك يا رسول الله صلى الله تعالى عليه اللهم صل وسلم على سيدنا ومولانا اللهم صل على سيدنا مولانا محمد معدن الجود والكرم وآله وسلم صلاة وسلام عليك يا رسول الله صلاة وسلام عليك يا حبيب الله صلى الله تعالى عليه वसल्लम अल्लाह जे कलाम फरमायो अकीमुस सलात नमाज कायम करो नमाज कायम करो यानी पढ़ण खां पोइ उनखे बचायो कहिड़ी शइ खां बचायो आहे सम्झायो कोई बि जंहिंखां अमल ज़ाया थी सघनि था उहो जेकर असीं कमु करियूं था वॾे में वॾो उहो कमु कहिड़ो आहे कंहिं अल्लाह जे महबूब बंदे खे ॾुखोइणो या उनजे शान में गुस्ताखी करणी या उनजी अज़मत खां इनकार करणो ही सभ खां वॾी बुरी बला आहे इहो इबादत खे ख़तम करे छॾे थी ही फर्स्ट नंबर आहे तंहिंखां पोइ अहिड़ा जेको आहे सो शिरकिया के गुनाह आहिनि अहिड़ा कम आहिनि बुरा अमल आहिनि जेको अवां जी इबादत खे बेकार करे छॾींदा इन जे लाइ अल्लाह जे कलाम फरमायो नमाज पढ़ो पर बचायो हाफ़िज़ू अला सलवात व सलातिल वुस्ता नमाज़नि जी हिफ़ाज़त कयो ख़ासि करे विची नमाज़ी उते पढ़ण जी माना बि आहे ऐं हिफ़ाज़त करण जी माना बि आहे नमाज पढ़ो पढ़ण खां पोइ बचायो अक़ीमुस सलात नमाज खे बचायो ऐं बचाइण जे लाइ करे ई इरादो करे असीं नमाज पढ़ंदासीं नमाज जे अंदरि मूंखे सम्झायो नमाज जे अंदरि नमाज मां पढ़ो पिया नमाज जे अंदरि बि मुहबत जो दर्स आहे मुहबत जो सबक़ आहे अल्लाह सां अल्लाह जे रसूल सां मखलूक सां हर शइ सां मुहबत आहे अल्लाह सां त उहा ई मुहबत आहे इन करे असीं पढ़ूं था अल्लाह जे महबूब सां जी मुहबत क़ाइमु रहे इन करे क़ाइदे में जॾहिं वेहंदा नमाज़ जूं बरक़तूं पूरियूं कंदा या जेको आहे सो जॾहिं बि क़ाइदे में वेहंदा त पोइ अतहियातु लिल्लाहि व सलवातु व तय्यिबातु इन चवण खां पोइ चवंदा अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु बेशक तो मुझे दुरूद हुजनि ऐं असांजा नबी यानी पंहिंजे नबीअ सां मोहब्बत जो इज़हार रखो मोहब्बत जो कनेक्शन लगाए रखो मोहब्बत जी तार जोड़े रखो जेकर मोहब्बत जी तार पंहिंजे नबीअ सां न आहे त नमाज़ बेकार अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू पोइ अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन ऐं सलामती हुजे अल्लाह जे तमाम नेक बंदन मथे सुभान अल्लाह असांजे तरफ़ तमाम मखलूक से प्यार जो बि सबक़ ॾिनो वञे पियो नमाज़ जे अंदरि अल्लाह जे महबूब जो तमाम मखलूक मथे प्यार जो सबक़ तमाम मखलूक सां प्यार जो सबक़ मुहब्बत जो सबक़ ई नमाज़ असांखे ॾिए थी ऐं ज़कात मथे अचो आतु ज़कात ज़कात अदा करियो ज़कात असीं को ॾियूं था कहिड़े कारण ॾियूं था इन जे लाइ ॾियूं था असांजो फर्ज़ अदा थिए असांजो माल पाक थिए पर पाक करण जे लाइ करे असीं ॾियूं कंहिंखे था ग़रीब खे ॾियो उन जे हाल मथे रब रहम फरमायो ऐं असांखे हुकुम थियो जेके मालदार आहियूं असीं ज़कात ॾियूं जेको ज़कात जो हक़ रखे थो एतिरे जे लाइ तो उन जे हुकूक जी बि असांखे अहमियत रहे जे ग़रीबनि जो हक़ आहे अमीरनि मथे जेके ज़कात वठण जा लाइक़ आहिनि उन जो हक़ आहे मालदारनि मथे तूं ज़कात अदा कनि इन जे लाइ असीं ज़कात ॾियूं था ऐं ज़कात जे अंदरि बि मुहबत जो सबक़ खुटे खुटे भरियल आहे ही मुहबत जेकॾहिं मुहबत सां तूं ज़कात ॾींदे त ज़कात अदा थींदी मुहबत सां न जेकॾहिं नफ़रत सां ॾींदे या चाव सां ॾींदे या कंहिं बि मामूली जेकॾहिं ॿिए खे नियत सां ॾींदे त ज़कात अदा ई न थींदी न को सदको न को ज़कात कोई शइ अदा कोन थींदी उते बि मुहबत जो उनसुर पक्की तरह सां आहे ऐं लास्ट में त अल्लाह जे कलाम फरमायो वरकऊ मअ राकिईन रुकू करण वारनि सां गॾु रुकू करियो नमाज पढ़ो वो हमेशा अकेलो पे नमाज पढ़े जमात से नथो पढ़े त पोइ जमात से नमाज नथो पढ़े जबरदस्त गुनहगार जमात मुहैया है जमात में वञणु मुमकिन है वञी सघे थो ऐं असांजे पाड़े में मस्जिद या ॻोठ में आहे
ऐं जमात में पुॼी सघां थो त जमात में पढ़ां, नथो पढ़ां त ज़बरदस्त गुनहगार। जमात जी ताक़ीद को पंहिंजी जॻह मथे, पर इन जमात जी ताक़ीद जे अंदरि हिकिड़ी इहा ॻाल्हि खुली नज़र अचे थी, इहा बात खुलो जेको सी खुली नज़र अचे थी। तव्हां गॾिजी नमाज़ पढ़ो, जमात से नमाज़ पढ़ो त पोइ हिकिड़े ॿिए खे मिलंदा, चेहरे जी मुलाक़ात थींदी, नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिरंदा, हिक ॿिए सां ॻाल्हि थींदी, ॿोल थींदी, सुञाण रहंदी, मुहबत रहंदी ऐं इहो तालुक जुड़ियल रहंदो, इतिहाद ईंदो नज़र ईंदो, अवां जो इत्तफ़ाक़ नज़र ईंदो, अवां जी मुहबत नज़र ईंदी, अवां जो जेको पाण में तालुक नज़र ईंदो। इन जे लाइ हिकिड़ो जेको जमात जी ताक़ीद जो इहो बि कारण आहे त असीं पाण में जुड़ियल रहूं, हिक ॿिए सां मुहबत करियूं, असीं हिक ॿिए जा भत टाणियूं वठूं। ओ तूं मुंहिंजे मचे मथे मत आहे, अरे माना मचे मथे आहे त उल्टण तूं की उथी जुतो रहंदमि, तोखे त उल्टण पंहिंजे कपिड़े ठाहिण जी जेको आहे सो हिमत न हूंदी, ऐं ई मथे मथे आयो त तूं उन की कंदे भला। ई पंहिंजा हाल है, ई पंहिंजो अफ़सोस असांजे हाल मथे, जबरदस्त अफ़सोस। दरसे कुरान अगर हमने न बुलाया होता, दरसे कुरान अगर हमने न बुलाया होता, ये जमाना न जमाने ने दिखलाया होता। वो मुअज़्ज़ज़ थे जमाने में मुसलमान होकर, वो मुअज़्ज़ज़ थे जमाने में मुसलमान होकर, हम ख्वार हुए तारिके कुरान होकर। वे मुअज़्ज़ज़ हुआ जमाने में जो मुसलमान थी, उन्हें इज्जत हासिल कई हुई, ऐं असीं मुसलमान सराए ख्वार थियूं था इस्लाम जे करे न, असीं मुसलमान सराईंदे ख्वार थियूं था। उन जो कारण कहिड़ो आहे, असीं इस्लाम जे लीके मथां लही ऐं शैतान जो लीको अपनायो आहे। इन करे मज़हब इस्लाम मथे बि असां टिको लॻायो ऐं पंहिंजो पाण दॻे ख्वार आहियूं। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो असांखे हिदायत नसीब फरमाए, रब तबारक व तआला जल्ल शानो असांखे हिदायत अता फरमाए। असांखे मस्जिदनि में अचणो पवंदो, अल्लाह वारे जी ख़िदमत में विहणो पवंदो, अल्लाह जे वलियुनि जी ख़िदमत में विहणो पवंदो, हिक ॿिए सां मुहबत करणी पवंदी। असांखे हिक ॿिए सां, अवां दुश्मन से वञी हथ मिलायो, उनसे भी मुहब्बत से पेश अचो। अल्लाह वारे ऐं पुराने मुसलमान, उहे मुसलमान जिन जा बयान किताबनि जे अंदरि आहिनि, उहे मुसलमान जेके क़बर में हलिया विया, उन खे अवां ॾिसंदा, उन कंहिंसां बि नफ़रत न आहे कई, दुश्मन सां बि नफ़रत न आहे कई। उहे जेकॾहिं कंहिंसां लड़िया आहिनि त रब जे लाइ लड़िया आहिनि, कंहिंसां मुहबत उन्हनि कई आहे त अल्लाह जे लाइ मुहबत कई आहे, पंहिंजी ज़ात जे लाइ न, पंहिंजी सिर्फ़ ज़ात जे लाइ न, ख़ुदि जे लाइ न, जेकी कुझु नहीं कयो अल्लाह जो बंदो हुअण जे नाते कयो, ऐं उन पंहिंजे अखलाक जे करे पूरी दुनिया जे अंदरि पसंदि कया वेंदा, पूरी दुनिया के अंदर उहे जेको आहे सो इज्जत की नज़र से ॾिठा वेंदा हुआ। उन जो किरदार भलाई से सुञातो वेंदो हो, बुराई से न, भलाई से। स्पेन लास्ट वाक़ियो सुनाए जो ॻाल्हि ख़त्म करिया। स्पेन उंदुलुस, इहा उंदुलुस जंहिंखे तारिक बिन ज़ियाद फतह कयो, उन जो वॾी कहानी आहे ज़बरदस्त तारीख़ जे अंदरि। पर जॾहिं पाण उन मथे ईसाई जो कब्ज़ो थियो, तॾहिं उते जे रहाकू मुसलमान के ईसाई बेदर्दी से कत्ल करना शुरू किया, बेदर्दी से। जिते भी मुसलमान ॾिठो उनके उन जगह ते कत्ल कयो, बुरी तरह कत्ल कंदा। पोइ मुसलमान पंहिंजी जान बचाइण जे लाइ करे पंहिंजो लिबास चेंज कयो, पंहिंजी वज़ाक़त नमूनो चेंज कयो, नमाज़ूं खुले आम पढ़ण बंदि कई। नमाज़ पढ़ंदे ॾिसंदा त मुसलमान क़त्ल करे छॾींदा, ज़कात ॾींदे ॾिसंदा त मुसलमान क़त्ल करे छॾींदा, कलमो पढ़ंदे ॾिसंदा त मुसलमान क़त्ल करे छॾींदा, क़ुरान पढ़ंदे ॾिसंदा त मुसलमान क़त्ल करे छॾींदा। पूरो इस्लामी नमूनो चेंज करे छॾियो। अञा बि उहो रुकिया न, इन ज़ुल्म खां रुकिया न, उनखे अञा बि ज़ुल्म जारी रखणो, अञा बि मुसलमान त काफ़ी आहिनि, उनखे ख़तमु करे सफ़ायो करणो पवंदो। उहो इन ई तगदो में कई उन हरबा इस्तेमालु कया त मुसलमाननि खे पकड़ियो। हिकिड़ो चौराइयो, 4 वाटूं गुज़रण खां चौराइयो चऊं न, उन चौराईअ मथे हिकिड़ो मट भरे पाणी जो रखी छॾियो थधे जो, उन मथे लोटो बि पियो आहे। हेॾा पासे में थोड़ी दूर हिकिड़ी पोड़ी ज़ईफ़ा ॾोकरी विहारे छॾे, जेको न उथी सघे ऐं न कंहिंखे वधीक ॾिसे थी, वीचारी पोड़ी 100 साल जो उते विहारे छॾियो। माण्हू रस्ते मथां गुज़रे पिया, हले पिया, ऐं ॾोकरी ॾिसी ॾिसी थोड़ी थोड़ी देर में चए, अबा कोई आहे मूंखे पाणी पीआरे।
मूंखे पाणी पीआरे, माण्हू हले पिया हिकिड़ो इंसान जॾहिं हुन ॾिठो त ॾोकरी चवे थी मूंखे पाणी पीआरे कोई आहे, तॾहिं हुन हेॾा निहारियो त लोटो ऐं मट पाणी जो पियान परे, हू ॾांहुं वधी वञे थो, लोटो हुन मट में जा भरे हुन ॾोकरी खे पाणी पीआरे थो, पाणी पीआरे ऐं उनखां दुआ वठे थो, मां तूं हाणे ख़ुशि आहीं, मां ख़ुशि आहियां, अलाह तोखे कामयाबु करे, तूं वञ। हू लोटो पाण उते रखी रस्तो झले, जॾहिं मार्ग में अॻिते हले थो त अॻिते हुनखे पकड़ियो वञे थो, पकड़े हुनखां पुछियो वञे थो तूं केरु आहीं, त हू नालो पंहिंजो ईसाई ॾसे थो, ॻोठ में ईसाइनि जो ॾसे थो सभु कुझु, पर हू पुछण वारा तफ़्तीश करण वारो जेको अमलो आहे उहो हुन मथे विश्वास नथो करे ऐं उनखे वधीक ज़दो को मारण जी कोशिशि करे उनखां सची कराए थो कि तूं ईसाई नहीं, अञा बि तूं पंहिंजी पहचान लिकाए रहियो आहीं, पोशीदा रखी रहियो आहीं, तूं सही सही सुञा केरु आहीं, नथो ॾसे। कुटे करे हुनखे चयो हाणे जेकॾहिं तूं न ॾसींदे त पोइ तोखे असीं नंगो करे बि तुंहिंजी मालूमात कंदासीं तूं केरु आहीं। एॾो छा मूं गुनाह कहिड़ो कयो, कि तो गुनाह कयो जेको ॾोकरी खे पाणी पीआरियो, कीअं चयो ॾोकरी खे उन न आहे लॻल, उन ॾोकरी खे पाणी जी ज़रूरत वधीक न आहे, उनखे असां उते विहारियो आहे, ॾोकरी खे हू मट बि रखियो आहे ऐं इन रस्ते मथे एतिरे जे लाइ रखियो आहे, असांखे सिर्फ़ मुस्लमान खे पकड़णो आहे, उनखे क़तल करणो आहे, असां ई पकड़ण जो हिकिड़ो हरबो इस्तेमालु कयो आहे। असांखे ख़बर आहे त हिन प्यासी ॾोकरी खे, हिन ज़ईफ़ा खे जेकॾहिं कोई पाणी पीआरे सघे थो त हू मदीने वारे जो ग़ुलाम हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहुत खूब। ॿिए खे न आहे या जेको आहे सो तालीम, जेकॾहिं कंहिंखे इहा जेको आहे सो शिक्षा ॾिनल आहे, इहा तालीम ॾिनल आहे त पोइ हू यकीनन कलमो पढ़ण वारो हूंदो ऐं मदीने वारे जो ग़ुलाम हूंदो, हू जिन ज़ईफ़ा ॾोकरी खे पाणी पीआरे सघे थो, इहो हुनखे तोखे पकड़ण जे लाइ रखियो, हाणे तूं सची कर तूं केरु आहीं, तॾहिं चवे थो यकीनन इहो सबक़ मूंखे मदीने वारे जे दर मथां मिलियो आहे त हर ग़रीब, हर नादार, हर नातवा, हर ज़ईफ़, हर पोड़े, हर जेको आहे सो बेकस जी मदद करण मुस्लमान खे फ़र्ज़ आहे ऐं जेकॾहिं हुनजी मदद कंदा त अल्लाह अव्हां जी मदद कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहुत खूब। मूं चयो मुस्लमान भलाई से सुञाता वेंदा हुआ, बुराइयुनि से न, ऐं अॼु असीं किथे बुराई थी कोई कंहिं जॻह ते बुरो कमु थियो हुजे, ॿियो केरु कमु, टोपी दाढ़ी वारे कयो, नमाज़ी कयो, मुस्लमान कयो, इन में जा कंहिं कयो हूंदो। अॻे जेकॾहिं किथे भलाई थींदी हुई कंहिं ग़रीब जे घर, कंहिं मिस्किन बेहद जेको आहे जंहिंखे टक मथे रोज़ी नथी मिले, उहो राति जो बुखियो पंहिंजे बचे सां गॾु घणे सुम्हंदो पियो आहे ऐं असुर जो उथिए थो, सुबुह जो वेलो उथिए थो त अनाज जी बोरी जेकॾहिं उनजे गेट मथे पई आहे, उनजे दरवाज़े मथे पई आहे त उनखे यकीन, भले कंहिं बि मज़हब सां वास्तो रखंदड़ हुजे, उनखे यकीन थींदी हुई त हीअ अनाज जी बोरी जेको राति जो लिकी कोई रखी वियो आहे, ई ॿियो न आहे, ई मुहम्मद अरबी जो ग़ुलाम हूंदो। भलाई सां सुञाता वेंदा हुआ। के माण्हू चवंदो बाबा फलाणी जॻह ते भलो कमु थियो आहे, कारण कहिड़ो, के अल्लाह वारे कयो हूंदो, के मुस्लमान कयो हूंदो। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इंतकाल फरमाईंदा, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन हज़रत इमाम हुसैन जो बुखारी, टोटल बुखारी सैयदनि जो ॾाढो, टोटल हुसैनी सैयदनि जो ॾाढो, जेको हज़रत इमाम हुसैन जो औलाद जो ॾाढो, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जंहिंजो नालो हज़रत अली आहे, अली विचलो, वॾो हज़रत अली अकबर, उनखां नंढो हज़रत अली औसत जेको हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं हज़रत अली असगर जेको नंढड़ो करबला जे मैदान में शहीद थियो, हज़रत अली अकबर बि करबला जे मैदान में शहीद थियो। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन मैदान में वञी न लड़ियो, उन ॾींहुं बुखार हो, संदन तबियत ठीकु न हुन करे बची वियो ऐं उन जा सैयदनि जो नस्ल चली वियो। ज़ैनुल आबिदीन उनजी माना यानी तमामु इबादत करण वारनि जी ज़ीनत, पाण एॾी इबादत कंदा हुआ, एॾी इबादत कंदा हुआ जे हिकिड़ो ॾींहुं नमाज़ मंझि हुआ ऐं आग लॻी वई घर में, पूरो मदीनो भेड़ो थियो, आग बुझायो, तूफ़ान थियो, शोर थियो। थोड़ी देर खां पोइ सलाम नमाज़ खां पहिरीं ॾिठो त माण्हू तूफ़ान धूड़ लॻो पियो, हीअ आहे छा, पाण फरमायो हीअ थियो छा आहे? चऊं ऐं इमाम तोखे ख़बर न आहे? छा थियो? घर तोखे आग लॻी।
असां हिनखे उझायो पे तोखे ख़बर न आहे से अवां दुनिया वारी आग उझाई पे मूं आख़िरत वारी आग उझाई पे मूंखे ख़बर बि न आहे इन करे ज़ैनुल आबिदीन सॾिजे थो इबादत करण वारनि जी ज़ीनत हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जॾहिं इंतकाल फरमाया विया उन जी ख़बर ऐलान करे मस्जिद जे लाउड स्पीकर में कोन ॾिनी वई माण्हू मोकिले ख़बर कोन ॾिनी वई कहिड़े नमूने ख़बर फैलाई हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन दुनिया में न आहे रहियो इन करे ख़बर पई त जेको बि घर सुबुह जो ग़रीब गुरबा फुकरा ऐं जेके मिस्कीन ऐं नादार हुआ हू जॾहिं सुबुह जो उथिया त उन जे घर कोई अनाज जी ॿोरी न हुई उन जे घर कोई मानी जो टुकुर न हो को खाधे जी शइ न हुई राति जो पाण फिरी फिरी अंधारे मंझि जेको सो ठोकरूं खाईंदे फिरी फिरी पंहिंजे मथे मथे पंहिंजे पुठे मथे अन्न जूं ॿोरियूं रखी ऐं लिकी उन खे ख़बर बि न हूंदी हुई उन ग़रीबनि जे घर रखी ईंदा हुआ उन जे घटी मथे रखी ईंदा हुआ उहे ग़रीब उथंदा सुबुह जो अनाज जी ॿोरी पई ऐं उन ॾींहुं सुबुह जो उथिया त अॼु अनाज जी ॿोरी न आहे अॼु अनाज उन जे घर मांदा न आहे तॾहिं रोअण लॻा कि शायदि अॼु इमाम दुनिया खां हलियो वियो अॼु इमाम ज़ैनुल आबिदीन हिन दुनिया खां हलियो वियो तॾहिं अॼु ग़रीबनि जो पुरसाने हाल को बि न आहे अॼु मिस्कीन खे जेको आहे को बि मदद करण वारो न आहे ई किरदारु आहे असांजे उन सरदारनि जो जंहिंजी ग़ुलामी जो असीं दम भरींदा आहियूं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो असांखे नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए असांखे पक्का नमाज़ी बनाए असांखे आपस में मोहब्बत करण वारा बनाए नफ़रतूं असांजी दिलि में अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो दूर फरमाए ऐं असांखे पक्का पुख्ता जेको सो मुसलमान बनाए उहे मुसलमान जिन मुसलमाननि जी देश खे ज़रूरत आहे जिन मुसलमाननि जी जेको सो दीन खे ज़रूरत आहे इस्लाम खे ज़रूरत आहे ऐं जेको मुसलमान कमा हक़ हू रब जो बंदो सॾाइण जी लाइक़ु आहे उहे मुसलमान असांखे अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो बनाए अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।